ॿी ख़बर शामिल कंदासीं। ठटे मामलाती ख़बर पहुचाईंदासीं। ठटे जे इलाइक़े जुमशाई वेझो हिकु पीरसन शख़्स खे ओबाश माण्हुनि हिसण वारी वीडियो सोशल मीडिया ते वायरल थी वई आहे। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। ठटे मामलाती ख़बर पहुचायूं पिया। ठटे जे इलाइक़े जुमशाई वेझो हिकु पीरसन शख़्स खे ओबाश माण्हुनि पारां हिसण वारी वीडियो सोशल मीडिया ते वायरल थी वई आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। ठटे मामलाती ख़बर पहुचायूं पिया। कोहिस्तानी इलाइक़े मालमाड़ी जे हिकु पीरसन शख़्स सां बदमाश नौजवाननि पारां दहशत ज़दा करण वारी वीडियो वायरल थी वई आहे। अपडेट्स मालूम कंदासीं। असां सां गॾु टेलीफोन लाइन ते मौजूद आहे ठटे मां KTN न्यूज़ जो रिपोर्टर महबूब रोही। जी महबूब। जी जुमशाई जे कोहिस्तानी इलाइक़े मालमाड़ी वेझो हिकु इलाइक़े में हिकु पीरसन शख़्स जी वीडियो वायरल थी आहे जंहिंजो नालो ॿुधायो वञे थो त अनवर जोखियो आहे। उन सां कुझु जेके नौजवान आहिनि ओबाश क़िस्म जा उहे खेसि तंग कंदे ऐं हिरासा कंदे नज़र अचनि था। हिरासा कंदे उनखे तंग एतिरो कयो वियो आहे जो निकिरण जी कोशिशि कई आहे। कमरे मां ॿुधायो वञे थो त स्कूल जो हिकिड़ो रूम आहे जंहिंमें राति जे वक़्त में उन सां जेको आहे अहिड़े वर्ताव कयो वियो आहे ऐं हू बार बार जेको आहे भॼण जी कोशिशि करे थो। हुनखे रोके हुनजी तज़लील बि कई वई आहे ऐं ख़ासि तौर ते हुनखे धमकायो हिरासा कयो ऐं हुनजी एतिरे हद ताईं जो हुनखे हिरासा कयो वियो आहे जंहिं सबबु हू हिरासा थी नज़र अचे थो। वीडियो सोशल मीडिया ते वायरल थी आहे पर हिन मामले जो अञा ताईं के नोटिस न आहे वरितो। ॿुधायो वञे थो त मालमाड़ी जे कोहिस्तानी इलाइक़े कंड मकान वारे इलाइक़े जो रहवासी पीरसन शख़्स आहे जेको मुख़्तलिफ़ ॻोठनि में रहंदो आहे ऐं ख़ैरात वठंदो आहे। अनवर जोखियो नाले सां हुनजी ॿुधायो वञे थो। हुनजे नाले जे हवाले सां नौजवान जेके आहिनि उन ॻोठ जा उनखे हुन स्कूल जे कमरे में जिते हू रहे थो उते हुन सां नाइंसाफ़ी कई आहे। हितां ई अफ़सोसनाक सूरत साम्हूं आई आहे जो नौजवान हुनजी तज़लील करे हुनखे हिरासा करे धमकाए ऐं हुनजी तज़लील कंदे नज़र अचनि था पर हुन हवाले सां को बि जेको आहे इंतिज़ामिया नोटिस न वरितो आहे। ॻोठाणनि जेका इलाइक़े वासी आहिनि उन्हनि सां राब्तो थियो आहे। उन्हनि जो चवणु आहे त हीउ जेको आहे उते रहंदो आहे ऐं तस्दीक कई आहे त उते रहंदड़ आहे पर हीउ जेके छोकिरनि नौजवाननि जेका आहे हुन सां मज़ाक कई आहे पर वीडियो में नज़र अचे पियो त मज़ाक जे बदिरां हुनजी हिरासा कयो वियो आहे हुनजी तज़लील कई वई आहे ऐं हिन मामले जो अञा ताईं कंहिं नोटिस न वरितो आहे। इंसानी हक़नि जे तंज़ीमनि ऐं ॿियनि समाजी धुरियुनि हिन मामले जी सख़्तु ग़लती जो इज़हार कयो आहे ऐं इंतिज़ामिया खे हिन मामले जो थोरी नोटिस वठण जी अपील कई आहे। जी अच्छा महबूब रोही, इहो ॿुधाइजो त इंतिज़ामिया हिन मामले जो नोटिस छो न वरितो आहे? वीडियो सोशल मीडिया ते बि वायरल थी वई आहे। जी बिल्कुलु सोशल मीडिया ते अॼु इहा वीडियो वायरल थी वई आहे ऐं मुख़्तलिफ़ जेके माण्हू पंहिंजे आईडीज़ ते रखी वायरल करे रहिया आहिनि सोशल मीडिया ते पर अञा ताईं इंतिज़ामिया हरकत में न आई आहे। हालांकि जुमशाई में पुलिस पोस्ट बि क़ाइमु आहे। उन सां गॾोगॾु ठटे ज़िले इंतिज़ामिया मुख़्तलिफ़ हंधनि ते गिरफ़्त रखे थी पर हुनजे बावजूद बि कोहिस्तानी इलाइक़ो आहे ऐं कोहिस्तानी इंताई ॻूढ़ाई इलाइक़ो आहे तंहिं करे इंतिज़ामिया बि हिनखे मामूली रवाजी वठी रही आहे पर हुनजे बावजूद बि छाकाणि जो सुञाण धुरियूं आहिनि उन्हनि सख़्तु रद्दअमल ज़ाहिर कयो आहे। हिकिड़े पीरसन शख़्स आहे जेको आहे छोकिरा जेके आहिनि उनजी तज़लील करण सां गॾोगॾु हुनखे हिरासा कंदे नज़र अचनि था। हुनखे ढेचारे ख़ौफ़ज़दा कयो वियो आहे ऐं उहो ॿुधायो वञे थो त हिकु प्राइमरी स्कूल आहे उनजी जांच थियणु घुरिजे। घुर कई आहे मुख़्तलिफ़ जेके सिविल सोसाइटी या सुञाण धुरियुनि ते मामले जी जांच कई वञे कहिड़े स्कूल में हीउ वाक़ियो पेश आयो आहे ऐं उन सां गॾोगॾु जिन हिन सां नाइंसाफ़ी कई आहे उनजी जेका हिरासा कयो आहे उन नौजवाननि जे ख़िलाफ़ कार्रवाई थियणु खपे पर अञा ताईं इंतिज़ामिया हुन मामले जो को बि नोटिस न आहे वरितो। जी अच्छा महबूब रोही, इहो ॿुधाइजो पीरसन शख़्स जी सुञाणप थी सघी आहे? ॿुधायो वियो आहे त हू किथां जो आहे? जी पीरसन शख़्स जो नालो जेको आहे वञे थो अनवर जोखियो नाले सां हुनजी सुञाणप कई वई आहे। ॿुधायो वञे थो त मालमाड़ी वारे इलाइक़े जो रहवासी आहे। मुख़्तलिफ़ ॻोठनि में जेको आहे हू राइश इख्तियार कंदो आहे छाकाणि जो हुनखे जेको आहे पंहिंजी जेके सौट सदस्य आहिनि उहे पाण वटि रहण लाइ तयारु न आहिनि तंहिं करे हुनखे शायदि न आहिनि हू जेको आहे मुख़्तलिफ़ ॻोठनि में थींदो आहे वञी ख़ैरात वठंदो आहे। कुझु वक़्त खां उन ॻोठ में रहंदड़ हो जिते हीउ वाक़ियो पेश आयो आहे ऐं उन में राति जे वक़्त में हू स्कूल में वञी रहंदो हो जिते पाणी वग़ैरह खाधो खोराक वठंदो हो। उन स्कूल में वञी उन्हनि जे छोकिरे नौजवाननि उनखे हेरासमेंट जो निशानो बनायो आहे उन सां ज़्यादती कई आहे उनखे तंग कयो आहे पर उन बावजूद बि हिन मामले जो नोटिस वरितो आहे। नई तइलीम खाते समेत लाॻापियल इख़्तियारियूं आहिनि उहे उन हरकत में आयूं आहिनि त जीअं हिन मामले जो को सदेबाब थी सघे। जी
ठीकु आहे महबूब रोही अपडेट करण लाइ अवां जी वरी महिरबानी। नाज़रीन ठटे मां अवां खे अपडेट कयूं पिया। ठटे जे इलाइक़े जुमशाई वेझो हिकु पीरसन शख़्स खे ओबाश माण्हुनि पारां हीसण वारी वीडियो सोशल मीडिया ते वायरल थी वई आहे, जॾहिं त कंहिं बि इंतज़ामिया पारां हिन वक़्त ताईं नोटिस न वरितो आहे। ॿी ख़बर शामिल कंदासीं। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदासीं, अवां खे अपडेट कंदासीं। पाक बहरिया जे